सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाता हद्दसनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अर्बा'i कलिमात, मुके महबूब कायनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चार शयूं सिखाई। चार शयूं। पहली शय फरमायो लअनल्लाहु मन ज़बह लिग़ैरिल्लाह, अल्लाह जी लानत आ अहिड़े शख्स जे मथां जेको गैरुल्लाह जे नाले ते ज़बीहो करे। पहली शय। अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह अम्मा बाद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद या अय्युहन नासु अंतुमुल फ़ुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलुल इमामुल मुस्लिम फ़ी सहीहिही क़ाल हद्दसना अब्दुल्लाह बिन अब्दुर्रहमान बिन बहराम अद-दारमी क़ाल हद्दसना मरवान यानी इब्न मुहम्मद अद-दमश्क़ी क़ाल हद्दसना सईद बिन अब्दुल अज़ीज़ अन रबीअता नबी इदरीस अल-खौलानी नबी ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु तआला अन्हु फ़ीमा यरवीही अन रब्बिही अज़्ज़ व जल्ल यक़ूलुल्लाहु तआला या इबादी इन्नी हर्रमतुज़ ज़ुल्म अला नफ़्सी व जअलतुहु बैनकुमा मुहर्रमन फला तज़ालमू। इन बात के अंदर कोई शक न है त असां सभई इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जा मोहताज है। ऐसा सब जा सब अल्लाह के दर जा फकीर है। कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन बयान फरमायो या अय्युहन नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ए इंसान जी जवाब तव्हां सब जा सब अल्लाह जे दर जा फकीर आहियो। वल्लाहु हुवल गनियुल हमीद, ऐं अल्लाह ही बेपरवाह ज़ात आहे, अल्लाह ही तारीफ़ वारी ज़ात आहे। इते काबिल गौर ॻाल्हि इहा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन इंसाननि खे मुख़ातिब फरमायो, मुस्लमान न, जमी इंसानियत जेके भी दुनिया में रहण वारा इंसान आहिनि उहे सब जा सब अल्लाह रब्बुल आलमीन जा मोहताज ऐं फ़क़ीर आहिनि। चाहे वो नबी हुजे, चाहे वो वली हुजे, चाहे वो पैगंबर हुजे। सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मशहूर किस्सो आहे, जॾहिं वो मदीन की तरफ विया ऐं ॿिनि औरतुनि खे पाणी पियारियो उन्हनि जे जानवरनि खे, वण सां टेक लॻाए करे अल्लाह खां दुआ कयो ऐं उन दुआ में छा फरमायो, रब्बी इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन ख़ैरिन फ़क़ीर, ए अल्लाह अॼु मां तुंहिंजे तवज्जो जो मोहताज आहियां। अॼु मां तुंहिंजो मोहताज आहियां। इन मदीन जे अंदर न को मुंहिंजो दोस्त आहे, न को मुंहिंजो माइट आहे, न को मुंहिंजो रिश्तेदार आहे। अॼु मां मोहताज कंहिंजो आहियां, तुंहिंजी ज़ात जो मोहताज आहियां। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त असां त पाण खे ख़ुदा खां बि वधीक सम्झी चुका आहियूं। असांजो हाल इहो आहे, असां इंसान पंहिंजे तकब्बुर में, पंहिंजी वॾाई में, पंहिंजी अनापरस्ती में एतिरो वधी चुका आहियूं जो असां रब खां बि पाण खे वधीक था सम्झूं। यार मां आहियां, सभु कुझु मां कयो आहे, मां करे सघां थो, मां न हुजां त ईअं न थिए। हर शइ असां पंहिंजी तरफ़ निस्बत कई वेठा आहियूं, अल्लाह जी ज़ात खे असां विसारे छॾियो। हाणे सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त अक़ीदा तौहीद ऐं इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जो केतिरो मोहताज आहे, इन सही मुस्लिम जी रिवायत मां असां अंदाज़ो लॻाईंदासीं। वरी ॿी रिवायत आहे, पर इन रिवायत
हर एक मोड़ ते इन रिवायत जे हर एक मोड़ ते असा के या गाल समझ में इंदी त इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जो के तो मोहताज है। हदीस कुदसी है सैयदना अबू ज़र अल-गफ़ारी रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है त रब्बुल आलमीन फरमाता रब्बुल आलमीन या इबादी इन्नी हर्रमतु ज़ुल्म अला नफ्सी वजअलतुहु बैनकुमा मुहर्रमन फला तज़ालमू। इन हदीस में अल्लाह रब्बुल आलमीन इंसान के 10 जगहों पे या इबादी करे मुखातिब करवा या इबादी ए मुझे मानो इन्नी हर्रमतु ज़ुल्म अला नफ्सी मां ज़ुल्म के पाजी जान के मता हराम करा दिलो वजअलतुहु बैनकुमा मुहर्रमन फला तज़ालमू आयुन ज़ुल्म के तवाजे दरमियान भी हराम करार दिनो है लिहाजा कोई भी तवा मजाक के जे बता जुल्म न करे। वही रब्बुल आलमीन फरमाओ या इबादी ए मुझे मानो कुल्लुकुम ज़ालिम इल्ला मन हदैतुहु फस्तहदूनी अहदिकुम। ए मुझे मानो तवा सब जा सब गुमराह है तवा सब जा सब गुमराह हो इल्ला मन हदैतुहु मां रब्बुल आलमीन जेके चाया हिदायत दिया लिहाजा मुका हिदायत जो सवाल कदा क्यों मां रब तवा के हिदायत नसीब कर। या इबादी कुल्लुकुम जायुन इल्ला मन अतअतुहु फस्तक़ामूनी उतिमुकुम। ए मुझे मानो तवा सब जा सब भूख्या हो मगर मां रब जेके खाराया लिहाजा मुका खादे जो सवाल कदा क्यों मां रब तवा के खाए। या इबादी कुल्लुकुम आरुन इल्ला मन कसौतुहु फस्तक्सूनी उक्सिकुम। ए मुझे मानो तवा सब जा सब नंगा है बराना है बेलिबास है बेलिबास है। रब जेके पारा जब रब जेके लिबास मुहैया करे उनके लिबास मुहैया थींदो वगरना रब जेके लिबास मुहैया न करे उनके लिबास भी मुहैया कान थींदो। और लिहाजा मुका लिबास जो सवाल कदा क्यों मां रब तवा के लिबास पाए। या इबादी इन्नकुम तफ्तिरून बिल्लैलि वन्नहारि व अना अग़फ़िरु ज़ुनूब जमीअ वला उबाली फस्तग़फ़िरूनी अग़फ़िर लकुम। ए मुझे मानो तवा ॾींहं रात खताऊं कयो था गुनाह कयो था ऐं मां तवा जे सभिनी गुनाहनि खे माफ़ कंदुमि फस्तग़फ़िरूनी लिहाजा मुका गुनाह जी माफी वठंदा क्यों मां रब तवा जा सभई गुनाह माफ़ कर। या इबादी इन्नकुम लन तबलुगू ज़ुर्रन फतज़ुर्रूनी वलन तबलुगू नफ़अन फतनफ़ऊनी। ए मुझे मानो तवा के एतरी ताकत ना है जो मो रब के नुकसान नहीं सको आए के में ताकत त कोई एड़ो जुर्रतमंद इंसान है जेको इन गाल जी दावा करे सके त मां रब्बुल आलमीन के नुकसान नहीं सकंदो पर फरमायो वलन तबलुगू नफ़अन फतनफ़ऊनी। ए मुझे मानो तवा के इतनी भी ताकत ना है जो मुझे मु रब के तवा नफो दे सके। या इबादी लौ अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम कानू अला अत्क़ा क़ल्बि रजुलिन वाहिदिन मा ज़ादा फी मुल्की शैया। फरमाए मुझे मानो ए इंसानो ए जिन्नो फरमाए जेकरे तवा सब जा सब नेक थी वनो सब जा सब जिन्न भी नेक थी वनन इंसान भी नेक थी वनन अज का पेरा जेतरा भी जिन्न गुजरिया जेतरा भी इंसान गुजरिया फरमाए सब जा सब नेक थी वनो मा ज़ादा फी मुल्की शैया मुनी बादशाह के अंदर बदलाव अता करे मता ये समझो ना सा नेक थी वया है अल्लाह जे नेक थन दे करे अल्लाह रब्बुल आलमीन जी बादशाह में इजाफो थी वियो। फरमाइए ना फरमाए या इबादी रब्बुल आलमीन फरमायो तो या इबादी लौ अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम कानू अला अफजर क़ल्बि रजुलिन वाहिदिन मा नक़स मिन मुल्की शैया। फरमाए मुझे मानो अॼु खां पहिरियां जेके इंसान गुज़रिया जेके जिन गुज़रिया
फरमाए सब जा सब जेकॾहिं नाफरमान थी वञो, सब जा सब नाफरमान थी वञो, फरमाए मूं रब जी बादशाह जे अंदर घटिताई नथा करे सघूं। त ईअं कोई सम्झे त असां नाफरमान थी वियासीं, अल्लाह रब्बुल आलमीन जी बादशाह जे अंदर कमी थी वई, कोताही थी वई, फरमाए ईअं नथो थी सघे। फरमाए या इबादी लौ अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम क़ामू फी सईदिन वाहिदिन सुम्मा सअलूनी लअतैतु कुल्ल इंसानिन मसअलतहु मा नक़स मिन फी मुल्की शैया इल्ला कमिस्लिल मखयति इज़ा उदखिलल बहर। फरमाए ए मुंहिंजा बारो, अॼु खां पहिरियां जेके भी जिन गुज़रिया, जेके भी इंसान गुज़रिया, जेके मौजूद आयो, फरमायो सब जा सब हिकिड़े मैदान में जमा थियो, सब जा सब हिकिड़े मैदान में जमा थियो। सुम्मा सअलूनी, ऐं पोइ सब जा सब बीही करे मूं रब्बुल आलमीन खां सवाल कयो, सब जा सब बीही करे रब्बुल आलमीन खां सवाल कयो। फरमायो लअतैतु कुल्ल इंसानिन मसअलतहु, हर इंसान जो सवाल मां रब पूरो कर। ये अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात में ही ताकत आहे जो रब्बुल आलमीन का सब जा सब जिन, सब जा सब इंसान जेके फोत थी विया, जेके बाद में अचण वाला आहिनि, जेके मौजूद आहिनि, हिकु ई मैदान में अलग अलग किस्म जो सवाल पुछनि, रब्बुल आलमीन सभिनी जे सवाल खे पूरो फरमाए। या इबादी इन्नमा हिय अअमालुकुम वहसीहा लकुम फमन वजद खैरन फलयहमदिल्लाह वमन वजद दून ज़ालिका फला यलूमन्न इल्ला नफ्सहु। फरमाए मुंहिंजा बानो, ही तव्हां जा अमल आहिनि, मां रब तव्हां जे अमलनि खे महफूज़ थो कंदो वञा, मां रब तव्हां जे अमलनि खे महफूज़ थो कंदो वञा, हिफ़ाज़त सां रखंदो थो वञा, उहे ज़ाया नथा थियनि। फरमाए हाणे क़यामत वारे ॾींहुं जंहिंखे अमलनि जो बदिलो पूरो मिलियो, उहो अल्लाह जी तारीफ़ करे, पंहिंजे अमलनि ते फ़ख्र तॾहिं बि नाहे करणो। फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन जी तारीफ़ करे, वमन वजद गैर ज़ालिका फला यलूमन्न इल्ला नफ्सहु। फरमायो जंहिंखे अमलनि जो बदिलो बुरो मिलियो त उहो पंहिंजो नफ्स खे मलामत करे, उन में रब जो कसूर आहे। त इहा अल्लाह रब्बुल आलमीन जी अज़मत ते, अल्लाह रब्बुल आलमीन जी बादशाह ते ये जेका हदीस आहे मुकम्मल तौर ते दलालत करे थी। सही मुस्लिम बाब तहरीम ज़ुल्म जे अंदर ये हदीस मौजूद आहे। इमाम मुस्लिम रहमहुल्लाह इन हदीस के बाद में जो हदीस जो रावी है अबू इदरीस अल-खौलानी फरमाते हैं वकान अबू इदरीस अल-खौलानी इदा हदस बिहादल हदीस जस्सा अला रुकबतैहि। फरमाया अबू इदरीस अल-खौलानी रहमहुल्लाह जॾहिं हिन हदीस के बयान कंदा हुया त पंहिंजे गोॾनि ते वेही करे बयान कंदा, पंहिंजे गोॾनि ते वेही करे बयान कंदा हुया त हीअ हदीस एतिरी अज़मत वारी आहे, हीअ हदीस एतिरे मक़ाम वारी आहे जो इन हदीस में अल्लाह रब्बुल आलमीन जी अज़मत ऐं इंसान जी मुहताजी जो ज़िक्र कयो। इंसान जी हर जाइ ते, हर जगह ते, हर मसले के अंदर इंसान मुहताज ही मुहताज आहे अल्लाह रब्बुल आलमीन जो। ऐं हीअ हदीस उन हदीसुनि में शामिल आहे जिन हदीसुनि ते इस्लाम जो मदार आहे, इस्लाम जो मदार ऐं इस्लाम जी बुनियाद जिन हदीसुनि ते पयल आहे, उन्हनि टिनि ऐं चइनि हदीसुनि में अंदर हीअ हदीस भी शामिल आहे। हदीस अबू ज़र अल-ग़िफ़ारी रज़ियल्लाहु तआला अन्हु। हदीस जी मुख़्तसर वज़ाहत तव्हांजे साम्हूं करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको पहिरियों जुमिलो आहे, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जेको पहिरियों जुमिलो बयान फरमायो, या इबादी इन्नी हर्रमतु ज़ुल्म अला नफ्सी, ए मुंहिंजा बानो मां ज़ुल्म खे पंहिंजे नफ्स जे मथां हराम करार ॾिनो आहे, ज़ुल्म खे पंहिंजे नफ्स जे मथां हराम करार ॾिनो आहे। वजअलतुहु बैनकुमा मुहर्रमा, ऐं तव्हांजे विच में भी मूं ज़ुल्म खे हराम करार ॾिनो आहे। फला तज़ालमू, लिहाज़ा तमाम जा कोई भी शख्स कंहिंजे मथां ज़ुल्म न करे। ज़ुल्म छा आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्न ज़ुल्म ज़ुल्मातुन यौमल क़ियामह, फरमायो ज़ुल्म क़यामत जे अंधेरनि मंझां हिकिड़ो अंधेरो आहे, क़यामत जे उंधाइनि मंझां इंसान खे दुनिया जे अंदर रोशनी खपे, लाइट खपे, पर क़यामत वारे ॾींहुं जेकॾहिं अमलनि जी रोशनी न थी सघी त इंसान जे लाइ अंधेरो ई अंधेरो आहे। ऐं रब्बुल आलमीन फरमायो वमा रब्बुका बिज़ल्लामिल लिल अबीद,
तवा जो रब के भी बाने जे मथा जुल्म नाए करो। इन्नल्लाह ला यज़लिमु मिस्काल ज़र्रा, फरमाया अल्लाह रब्बुल आलमीन के भी बाने जे मथा ज़र्रे बराबर भी जुल्म नाए करो। जुल्म जी सब खां खतरनाक किस्म जेका इंसान असा कयूं वेठा वो शिरक जी सूरत में। रब्बुल आलमीन फरमाया इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम, बेशक शिरक सब खां वॾो जुल्म आहे। अल्लज़ीना आमनू वलम यल्बिसू ईमानहुम बिज़ुल्मिन फउलाइका लहुमुल अम्न व हुम मुहतदून। फरमाया जिन ईमान आंदो ऐं उन्हनि ईमान सां गॾु ज़ुल्म खे न मिलायो, फरमाया इहे ई माण्हू अमन वारा आहिनि ऐं इहे ई माण्हू हिदायत याफ़्ता आहिनि। ज़ुल्म न अल्लाह जी ज़ात सां करणो खपे, न ई के मुस्लमान भाउ सां ज़ुल्म करणो खपे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल मुस्लिम अखुल मुस्लिम ला यज़लिमुहु वला यख़्ज़ुलुहु वला यहदिलुहु। फरमाया मुसलमान मुसलमान जो भाउ आहे, मुसलमान न मुसलमान जे मथां ज़ुल्म कंदो आहे, न उनखे ज़लील ऐं रुसवा कंदो आहे ऐं न ई को मुसलमान के मुसलमान खे हक़ीर ऐं कमतर समझंदो आहे। असां ॾिसो मुसलमाननि जी इज़तुनि ते, मुसलमाननि जे मालनि ते असां ज़ुल्म कई वेठा आहियूं, उन्हनि खे पंहिंजो माल समझी वेठा आहियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु भेरे सहाबा खां सवाल कयो अतदरून मल मुफ़लिस, ए मुंहिंजा सहाबा छा तव्हांखे ख़बर आहे त मुफ़लिस ऐं ग़रीब ऐं कंगाल शख़्स कहिड़ो आहे? सहाबा इकराम चयो अल मुफ़लिसु फीना मन ला दिरहम लहु वला मता। ए अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुफ़लिस ऐं ग़रीब उहो आहे जंहिंखे दिरहम ऐं दीनार न हुजे, मालो दौलत न हुजे, उहो शख़्स मुफ़लिस आहे, ग़रीब आहे, कंगाल आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया ला, इहो मुफ़लिस न आहे, इहो ग़रीब न आहे। अल मुफ़लिसु फीना अल्लज़ी यअती यौमल क़ियामा, मुफ़लिस उहो आहे जेको क़यामत वारे ॾींहुं ईंदो। कीअं ईंदो? हथे ख़ाली ईंदो? फरमाया न बिसलातिन व सियामिन व सदक़तिन, फरमाया उन जे नामाए अमाल जे अंदरि नमाज़ूं भी हूंदियूं, रोज़ा भी हूंदा, सदको ख़ैरात भी हूंदो। लाकिन क़द शतम हाज़ा व ज़रब हाज़ा व अकल माल हाज़ा, उन सां गॾोगॾु कंहिं मुसलमान खे गार ॾिनाई, कंहिं मुसलमान खे हरू भरू मारे, कंहिं मुसलमान जी इज्जत जे मथां हरू भरू हमलो कयईं, ज़ुल्म कयो। नमाज़ूं भी अथसि, अमाल नामे जे अंदरि नमाज़ूं भी आहिनि, रोज़ा भी आहिनि, सदको ख़ैरात भी आहे, जानी इबादतूं भी शामिल आहिनि ऐं माली इबादतूं भी शामिल आहिनि। लेकिन उन्हनि सां गॾोगॾु मुसलमान ते ज़ुल्म भी करे आयो, उनखे गार भी ॾेई आयो, उनजी इज्जत जे मथां हमलो भी करे आयो, उनजो नाक माल भी खाई आयो। हाणे छा थिए? ला ज़ुल्मल यौम, रब्बुल आलमीन जे तरफ़ खां पहिरियों ई ऐलान थी चुको आहे त अॼु कंहिंजे मथां ज़ुल्म न थींदो। हाणे ही त हिन जे मथां ज़ुल्म थियो आहे दुनिया जे अंदरि, ही त गारियूं भी खाई आयो, माल भी हिनजो नाक वियो, हिनजी इज्जत जे मथां भी हमलो थियो। हाणे हिन सां इंसाफ़ कीअं थिए? ऐं इंसाफ़ क़यामत वारे ॾींहुं हिन पैसे जे थ्रू न थींदो, पैसे जी त काई हैसियत ई कोन्हे का। हाणे फरमाए इंसाफ़ कयो वेंदो, फयुक्ता हाज़ा मिन हसनातिही व हाज़ा मिन हसनातिही, फरमाए हाणे हिन ज़ालिम जूं नेकियूं खणी करे हिन मज़लूम जे खाते में विझो। जेको नमाज़ूं खणी आयो, रोज़ा खणी आयो, सदको ख़ैरात खणी आयो, हाणे सभु नेकियूं ही खणी विया जेके जिन जे मथां दुनिया में ज़ुल्म करे आयो। हाणे अञा भी हिसाब किताब वठण वारा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त बीठा आहिनि। सब नेकियूं खत्म थी वियस, नमाज़ूं भी खत्म थी वयूं, रोज़ा भी खत्म थी विया, सदको ख़ैरात भी खत्म थी वियो, पर फरमायो मज़लूम अञा भी बीठा आहिनि। फरमाया हाणे हिन मज़लूमनि जा गुनाह खणी करे हिन ज़ालिम जे मथां विधा, सुम्मा तुरिया अलैहि फतुरिहत फिन्नार, फरमाया उन्हनि मज़लूमनि जा गुनाह खणी करे हिन ज़ालिम जे मथां विधा वेंदा, पोइ हिन शख़्स खे खणी करे जहन्नम में विझायो। दुनिया जे अंदरि जेको शख्स फोत थी वञे तो इन हाल में त हू कंहिं मुसलमान जे मथां दुनिया में ज़ुल्म करे आयो आहे, उनजो नतीजो इहो निकिरंदो, भले दुनिया जे अंदरि नमाज़ूं भी हुजनि, रोज़ा भी हुजनि, सदको ख़ैरात भी हुजे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन कानत इंदहु मज़लिमतुन लिअख़ीहि फलयतहल्लल मिनहु अल-यौम मिन क़ब्ल मन ला दिरहम लहु वला मता। फरमायो जेको भी दुनिया जे अंदर के मुसलमान जे मथा ज़ुल्म करे चुको आहे, फलयतहल्लल मिनहु अल-यौम, उनके घुर्जे त उन ज़ुल्म मां अॼु ई जान छॾाए, उन मुसलमान खां माफ़ी वठी करे, उन मुसलमान खां पंहिंजे ॾोह जो एतिराफ़ करे, कहिड़े भी तरीक़े सां
फलियतहल्लल मिनहु अल-यौम, फरमाया अॼु हुन पंहिंजे मसइले जो हल करे। इन ॾींहं जे अचण खां पहिरियां त उन ॾींहं में दिरहम हूंदो न दीनार हूंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी कबी हदीस, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन इत्तदा हक़्क़ इम्रिन मुस्लिमिन फक़द औजबहु अल्लाहु अन्नार व हर्रम अलैहि अल-जन्नह। फक़ालू या रसूलल्लाह व इन कान शय्यन यसीरन वक़ाल इन कान क़ज़ीबन मिन अराक़। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेको के मुसलमान जो नाहक हक़ खाई तो वञे, नाम ज़ुल्म तो करे उन जे मथां, फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन एड़े शख्स जे मथां जन्नत हराम कई आहे, एड़े शख्स जे मथां जहन्नम वाजिब आहे। जन्नत हराम आहे एड़े शख्स जे मथां, फरमायो एड़े शख्स जे मथां जहन्नम वाजिब आहे। सहाबा इकराम पुछो, वइन कान क़ज़ीबन मिन अराक़, ए अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अगर जे थोड़ी शइ न छो न हुजे, असां सम्झो था न, असां ने माण्हुनि जूं ज़मीनूं हड़प करे वियासीं, जरेबनि जा जरेब खाई वियासीं, को फर्क ही नथो पए। सहाबा पुछो अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वइन कान शय्यन यसीरन, अगर जे थोड़ी शइ छो न हुजे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, वइन कान क़ज़ीबन मिन अराक़, अगर जे मिसवाक जी काठीअ जेतिरी जगह छो न हुजे, अगर जे मिसवाक जे काठीअ जेतिरी जगह छो न हुजे, एतिरो भी ज़ुल्म के मुसलमान जे मथां करे आयो, उन शख्स जे मथां भी इहा वईद आहे, उन शख्स जे मथां जन्नत हराम आहे, एड़े शख्स बदनसीब जे मथां जहन्नम वाजिब थी चुकी आहे। असां ॾिसो पंहिंजे नफ्स जी जाइज़ो वठो त असां काथे बीठा आहियूं, असां कहिड़ी कैफ़ियत में आहियूं। सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, हदसनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अर्बअ कलिमात, मूंखे महबूब कायनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चार शयूं सिखाई। चार शयूं। पहली शइ फरमायो, लअनल्लाहु मन ज़बह लिग़ैरिल्लाह, अल्लाह जी लानत आहे अहिड़े शख्स जे मथां जेको गैरुल्लाह जे नाले ते ज़बीहो करे। पहली शइ, लअनल्लाहु मन लअन वालिदैहि, फरमाया अल्लाह जी लानत आहे अहिड़े शख्स जे मथां जेको पंहिंजे अबे अमर जे मथां लानत थो करे, अबे अमर जे मथां लानत थो करे। इन हदीस जी वज़ाहत में नबी हदीस ॿुधायो। सहाबा पुछो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम, व हल युसब्बु रजुल वालिदैहि, छा अहिड़ो बदबख्त भी आहे जेको पंहिंजे अबे अमर खे गार ॾे? अहिड़ो बदबख्त भी आहे? अॼुकल्ह असांजे मुआशरे में त आहिनि, अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾे। फरमाया छा अहिड़ो बदबख्त भी आहे जेको पंहिंजे अबे अमर खे गार ॾे? फरमाया नअम, यसुब्बु अबर रजुल फयसुब्बु अबाहु व यसुब्बु उम्मर रजुल फयसुब्बु उम्मह। फरमाया जी हाँ, हुन शख्स हुन जे अबे खे गार ॾिनी, बदले में हुन जे अबे खे गार ॾिनी, हिन जी अमर खे गार ॾिनी, बदले में हिन अमर जी गार ॾिनी। फरमाया ॼण हिन शख्स पंहिंजे अबे अमर खे खुद गार ॾिनी। फरमाया लानत आहे अहिड़े शख्स जे मथां जेको पंहिंजे अबे अमर जे मथां लान तान करे थो। असां ॾिसूं दोस्तनि जे अंदरि असांजी पहिरीं मुलाक़ात अल्लाह हिदायत ॾे गार सां थिए। पहिरीं मुलाक़ात जेको इब्तिदा थींदो आहे वो असांजे मुआशरे के अंदर गार सां कयो वेंदो आहे, अबे अमर जी गार, मज़ाक आहे। फरमाया लानत हुजे अहिड़े शख्स जे मथां जेको लान तान करे थो पंहिंजे अबे अमर जे मथां। ॿी ॻाल्हि, फरमाया लअनल्लाहु मन गय्यर मनार अल-अर्द, लानत हुजे अहिड़े शख्स जे मथां जेको ज़मीन जा निशान मिटाए थो। न यार बनो मुंहिंजो हिते हुयो, हाणे वधाए करे हेॾे कयो। या शहरनि जे अंदरि जॻह मुंहिंजी टुकड़ी एतिरी हुई, थोड़ी भित वधाए सघ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेकॾहिं मिसवाक जी काठीअ जेतिरो भी ज़ुल्म करे आयो दुनिया जे अंदरि, उन शख्स जे मथां वईद इहा आहे त रब्बुल आलमीन अहिड़े शख्स ते जन्नत हराम कई आहे, जहन्नम अहिड़े शख्स जे लाइ वाजिब। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन इन ॻाल्हि जी ताईद ऐं ताकीद कई असांखे त कंहिंजे बि मथां ज़ुल्म न कयो, कंहिंजे बि मथां ज़ुल्म न कयो, चाहे उहो ज़ुल्म जानी हुजे, माली हुजे, कंहिंजी इज़त जे मथां ज़ुल्म हुजे, कहिड़े बि हवाले सां ज़ुल्म न कयो। अल्लाह रब्बुल आलमीन वरी ॿियो जेको जुमलो इरशाद फरमायो, या इबादी कुल्लुकुम ज़ालिमुन इल्ला मन हदैतुहु, ए मुंहिंजा बानो तव्हां सभ जा सभ गुमराह आहियो, तव्हां सभ जा सभ
गुमराह आयो इल्ला मन हदैतुहु मा रब जंहिंखे हिदायत नसीब करे फस्तहदूनी अहदिकुम लिहाजा मूंखां हिदायत जो सवाल कदा कयो मां रब तव्हांखे हिदायत नसीब कंदुमि मां रब तव्हांखे हिदायत नसीब कंदुमि रब्बुल आलमीन खां हिदायत जो सवाल कयो सूरतुल फातिहा पढ़ूं था हर रोज नमाज के अंदर इहदिनस सिरातल मुस्तकीम ए अल्लाह असांखे सिधो रस्तो ॾेखार सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम उन्हनि माण्हुनि जो रस्तो जिन जे मथां तूं इनाम इरशाद फरमायो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे दुआऊं सेखारियो अल्लाहुम्मा इन्नी असअलुकल हुदा वत्तुका वल अफाफ वल गिना ए अल्लाह मां तोखां हिदायत जो सवाल कयां थो ए अल्लाह मां तोखां परहेज़गारी जो सवाल कयां थो ए अल्लाह मां तोखां पाक दामनी जो सवाल कयां थो ये दुआ पढ़ो छिका अचे थी असांखे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम केतिरी बेहतरीन दुआ सेखारी असांखे फरमायो जंहिंखे छिका अचे वो चए त फलयकुल अल्हम्दुलिल्लाह उनखे घुर्जे त हू अल्हम्दुलिल्लाह चवे जेको ॿुधे उहो चवे त यरहमुकल्लाह अल्लाह तुंहिंजे मथां रहमत नाज़िल फरमाए ऐं फरमायो जंहिं छिक ॾिनी हाणे वापसि उनखे चवे यहदीकुमुल्लाह व युस्लिह बालकुम अल्लाह तव्हांखे हिदायत भी नसीब करे अल्लाह तव्हांजा मामलात भी दुरुस्त फरमाए नंढियूं नंढियूं दुआऊं आहिनि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे सेखारियो ऐं हिदायत छा में मिलंदी हिदायत सिर्फ़ नालो आहे कुरान मजीद जो ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जो असां अॼुकल्ह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो ॿुधी करे त चवंदा असांजी जान भी कुर्बान आहे असांजी जान भी कुर्बान आहे पर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान छा आहे उहो असांखे क़बूल ई कयो उहो असां ॿुधण जे लाइ तयार कोन्हे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तरक्तु फीकुम अमरैन लन तज़िल्लू मा तमस्सकतुम बिहिमा किताबुल्लाह व सुन्नत रसूलिही फरमायो मां तव्हां जे विच में ॿ शयूं छॾियूं थो वञां ॿ शयूं असां त खोड़ सारी जॻहुनि ते ॿुधूं था त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो नाल मिलियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो वार मिलियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी फलाणी शइ मिली जेकॾहिं उहा असल शइ मौजूद आहे उहा असल शइ जेकॾहिं तव्हांखे मिले थी त वाक़िअतन उहा शइ क़ाबिले तबर्रुक आहे उन मां तबर्रुक हासिल करे सघूं था पर उहा असल शइ अॼुकल्ह मौजूद ई कोन्हे पर पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीम त मौजूद आहे न अल्लाह रब्बुल आलमीन जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते कुरान मजीद नाज़िल फरमायो उहो त मौजूद आहे न पोइ उन खां असां इनराब छो था कयूं उन खां असां कुरान मजीद खां परे छो था हलूं ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा आख़िरी वसियत आहे आख़िरी वसियत फरमायो मां तव्हां जे विच में ॿ शयूं थो छॾे वञा हिकु अल्लाह जो किताब ॿियो मुंहिंजो फरमान जेसीं ताईं इन ॿिन्ही शयुनि खे मज़बूतीअ सां पकड़े बीहंदा उन वक़्त ताईं कॾहिं बि गुमराह ही गुमराही छो आहे कोई सदो करे त फलाणे मकतब जी फिक्र कोई सदो करे त फलाणे मकतब जी फिक्र कोई सदो करे त फलाणा किताब असांजे बुज़ुर्गनि जा लिखियल असांजे बुज़ुर्ग कायनात जे सरदार मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वधीक को बुज़ुर्ग आहे को बुजुर्ग को वली को अल्लाह जो प्यारो मानो आहे न उन्हनि जो छॾियल किताब छा आहे कुरान मजीद उन्हनि जो छॾियल किताब कहिड़ो आहे कुरान मजीद आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे असां ॾिसूं था त मुआशिरे जे अंदरि हिन उम्मत जा कई फ़िरका ठही चुका आहिनि कई फ़िरका माण्हू बज़ाहिर त चवनि था त यार मौलविन दीन ख़राब करे छॾियो 73 फ़िरका ठाहे छॾियो 70 खां वधीक फ़िरका आहिनि हिदायत ते केरु आहे ख़बर कीअं पवे हिदायत ते केरु आहे ख़बर कीअं पवे इहो माण्हुनि जो सवाल आहे वाकई सवाल आहे अचो कुरान मजीद खां जॾहिं असां पुछंदासीं न त असांखे मौलवीअ खां ऐं मौलवी पंहिंजे मस्जिद जे इमाम खां पुछण जी ज़रूरत कान पवे असां कुरान मजीद पढ़ियो ई कोन्हे न असां कुरान मजीद सम्झो ई कोन्हे अफला यतदब्बरून अलकुरान अम अला कुलूबिन अक़फालुहा रब्बुल आलमीन फरमायो ही इंसान कुरान जे मथां गौर और फिक्र छो नथा कनि छा हिननि जी दिलनि ते ताला लॻी चुका आहिनि छा असांजे दिलनि ते वाकई ताला लॻी चुका आहिनि असां कुरान मजीद पढ़ो ई कोन था हिदायत नसीब कीअं थींदी फरमायो फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिय इलैका इन्नका अला सिरातिन मुस्तक़ीम उन शइ खे मज़बूतीअ सां पकड़ियो जेका शइ तव्हां जी तरफ़ वही कई वई जेका शइ तव्हां जी तरफ़ वही कई वई इन्नका अला सिरातिन मुस्तक़ीम बेशक तव्हां सिधे रस्ते ते बेशक तव्हां सिधे रस्ते ते आहियो वही कहिड़ी शइ कई वई फिक्र जा किताब
फिलाने मौलवी जा किताब न वही कहल शे अल्लाह जो कुरान आ ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान जे शख्स इन बिनी शयन के मजबूती से पकड़ियो उन शख्स के हिदायत नसीब थींदी ऐं वो शख्स कदे भी गुमराह न थी सके। हदीस जो टियों जुमलो रब्बुल आलमीन फरमायो या इबादी कुल्लुकुम जायुन इल्ला मन अतमतुहु ए मुंहिंजा बानो तव्हां सभ जा सभ भुखिया आहियो तव्हां सभ जा सभ भुखायल आहियो इल्ला मन अतमतुहु मां रब्बुल आलमीन जेके चाहियां खारायां फस्तत अमूनी हो ते मुकुम लिहाजा मुखा खादे जो सवाल कंदा कयो मां रब तव्हां खे खाराईंदो। असां इंसान आहियूं असां जो एतिरो अक़ीदो कमज़ोर आहे जो असां चवंदा त कमायूं था त खाऊं था मां कमायां थो त खाऊं था मां न कमायां त न खाईंदासीं। असबाब अख्तियार करणु इंसान जे हथ में आहे इंसान उहे अख्तियार करे उन जे अंदर कोई हथ न आहे बाक़ी उन असबाब अख्तियार करण के अंदर इंसान एतरो वधी वने रिस्क की तलाश में जो राज़िक के विसारे में या गलत है। असा नमाज ते न चो मां ड्यूटी ते तो वना मुजो कारोबार आ मुजो धंधो आ मां नमाज ते न तो थी सको कोन सारा मानो ऐ यकीन कंदो यो सब का वधीक खतरनाक तरीन जवाब आ यो जवाब हल्को कोने यो जवाब तमाम खतरनाक आ। नमाज ते छो न तो अचे साईं मां दुकान ते हूंदो आ नमाज से छो न तो अचे साईं मां ड्यूटी ते हुआ नमाज से छो न तो अचे साईं मां घर में हुयो यो खतरनाक जवाब आ। अल्लाह रब्बुल आलमीन इन जवाब में नाराज थी सके अल्लाह जी नाराजगी के सजण वारो जवाब आ त यार मां न तो अची सका मसरूफ आया नमाज से न तो अची सका अल्लाह जे घर में न तो अची सका। रब्बुल आलमीन फरमायो वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा ज़मीन के अंदर जेको भी हलंदड़ जानवर आ उन सभनी जे रिज़्क़ जो ज़िम्मो रब्बुल आलमीन कयो। इमाम हसन बसरी रहमहुल्लाह फरमाइंदा कुरान मजीद के अंदर फरमाइंदा क़राअतु फी किताबिल्लाहि फी 90 मौज़िअन मु किताबुल्लाह के अंदर 90 जगहों ते पढ़ियो 90 जगहों ते पढ़ियो त रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह खयो आ रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह खयो आ। हिकड़ी जगह ते पढ़ियो अश्शैतान यइदुकुमुल फ़क़्र शैतान तमा के फ़क़्र ए फाका को डरारे शैतान तो डरारे न फ़क़्र फाका को शैतान तमा के डरारे तो फरमाए शैतान जी हिकड़ी गाल के इंसान वठी वेतो आए रब्बुल आलमीन जेको 90 जगहों ते वायदो कयो असा उन वायदे ते एतबार ही न करे शैतान जी हिकड़ी गाल ते संग एतबार अचियो तो फ़क़्र जो फाके जो मालो दौलत न हुजण जो खौफ असा जी दिल में घर करे चुको आए पर रब जेके 90 वायदा कया वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला अल्लाह जी गाल का वधीक केजी गाल सच्ची बोले। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो लौ अन्नकुम तवक्कलूना अलल्लाहि हक़्क़ तवक्कुलिही लतुरज़क़ून कमा तुरज़क़ु अत-तुयूर तब्दु खिमासा व तरूह बिताना फरमायो जेकरे तवा अल्लाह ते इए यकीन है भरोसो कयो जी अल्लाह ते यकीन है भरोसो परिंदा ऐं पखी कंदा परिंदा ऐं पखी कंदा तब्दु खिमासा व तरूह बिताना सुबह जो खाली पेट पांजे घोंसलन मां पांजे घरन मां निकरंदा आहिनि वो तरूह बिताना शाम जो अल्लाह रब्बुल आलमीन सबनी के रिज़्क़ मुहैया करता अल्लाह रब्बुल आलमीन ये रिज़्क़ जा दरवाजा इंसान जे लाइ कॾहिं भी बंद न कंदो पर जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन असां खां सजदे जी तौफ़ीक़ खसे छॾे मस्जिद में अचण जी तौफ़ीक़ खसे छॾे कुरान मजीद पढ़ण जी तौफ़ीक़ खसे छॾे इहो वॾो हिसाब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रब्बुल आलमीन का दुआ हुई अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ आल मुहम्मदिन क़ूता ए अल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको रिज़्क़ हुजे वो क़ूत हुजे म्यान रहे एकड़ो डी खावा वरी भी हदीस में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ए अल्लाह एकड़ो डी खाई करे शुक्र अदा कया एकड़ो डी न खाई करे सब्र कर शायद असा मजा कोई एड़ो शख्स कोने जे नी एकड़ो न खादो सब असा डेली खाऊं था वो भी ज़बान ते शिकवा एकड़े शख्स सा मुलाकात थी कि साईं दुआ कयो मां बाबा केड़ी दुआ कयो कि साईं खावा पिया सुठो तो पाया भी सुठो तो पर बैंक बैलेंस कोने बैंक बैलेंस कोने को असा इन परेशानी में आयो तो बैंक बैलेंस कोने को बाकी असा खाऊं भी सुठो था रब जो शुक्र नथा कयो पायो भी सुठो था अल्हम्दुलिल्लाह रब जो शुक्र नथा कयो पर असा जी परेशानी छा है
असां वटि एक्स्ट्रा पैसो कोन्हे, इहा परेशानी आहे। उन दगो दो जे अंदर एतिरो असां लॻी चुका आहियूं जो रब्बुल आलमीन खे असां विसारे छॾियो। त फरमायो तव्हां सभु जा सभु बुखिया आहियो, मां रब जंहिंखे खारायां, लिहाज़ा मूंखां खाधे जो सवाल कंदा कयो, मां रब तव्हांखे खाराईंदुसि। या इबादी कुल्लुकुम आरुन इल्ला मन कसौतुहु, ए मुंहिंजा बानो तव्हां सभु जा सभु बुखिया आहियो, तव्हां सभु जा सभु बेलिबास आहियो, तव्हां सभु जा सभु बेलिबास ऐं बरहना आहियो। मां रब जंहिंखे लिबास मुहैया कयां, मां रब जंहिंखे लिबास मुहैया कयां, फस्तक्सूनी उक्सिकुम, लिहाज़ा मूंखां लिबास जो सवाल कंदा कयो, मां रब तव्हांखे लिबास अता कंदुसि। असां खोड़ सारी नयूं ड्रेसूं वठी करे पाए विसारे छॾियूं, ख़बर ई कोन्हे का। पर कॾहिं बि जेका मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे तालीम ॾिनी नई ड्रेस पाइण जी, उहा असां पढ़ी सघंदा। अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी कसानी हाज़ा सौब वरज़क़नीहि मिन गैरि हौलिन मिन्नी वला कुव्वा। सब तारीफ़ उन ज़ात जो आहिनि जे बगैर मेहनत बगैर मुशक्कत के हे मूंखे लिबास मुहैया कयो। अल्लाह जी तारीफ़ आहे न, लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, रब्बुल आलमीन फरमायो शुक्र कंदो मां तव्हांखे वधीक अता कंदुमि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी कबी हदीस, असां त हेॾो वॾो कपिड़ो आहे न उन जो सवाल नथा कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सल्लल्लाहु कुल्ल शैइन हत्ता शिस्अ सनालिकुम, फरमायो अल्लाह का हर शख्स हर शइ जो सवाल कंदा कयो। इन क़दर जो जेकॾहिं तव्हांजी जूतीअ जो तरो छिनी पवे उहो बि रब खां घुरंदा। फ़इल्लम यतसय्यरिल्लाहु लहू लम यतसय्यर, जेकॾहिं उन जुतीअ जे तरे खे अल्लाह आसान न बणाए, इंसान जे अंदर एतिरी ताक़त बि न आहे त जुतीअ जो तरो बि हासिल करे सघे। इंसान जी त काई औकात ई कोन्हे रब्बुल आलमीन जे साम्हूं, इंसान जी त काई वैल्यू ई कोन्हे रब्बुल आलमीन जे साम्हूं। इंसान हर हालत में अल्लाह रब्बुल आलमीन जो मुहताज ऐं फ़क़ीर आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ने हदीस जो तर्जुमो बयान करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म कया थो। रब्बुल आलमीन फरमायो या इबादी इन्नकुम तख्तिऊन बिल्लैलि वन्नहार फस्तगफिरूनी अग़फिर लकुम, ए मुंहिंजा बानो तव्हां ॾींहुं ऐं राति गुनाह कयो था, ॾींहुं ऐं राति गुनाह में मुब्तला आहियो। फस्तगफिरूनी अग़फिर लकुम, तव्हां मूंखां गुनाहनि जी बख़्शिश जो सवाल कंदा कयो, मां रब तव्हांजा गुनाह माफ़ कंदुमि। या इबादी इन्नकुम लन तबलुगू ज़ुर्रन फतदुर्रूनी, ए मुंहिंजा बानो तव्हां इन मक़ाम ते न आहियो पहुता जो मूं रब खे नुक़सान पहुचाए सघो, या इन मक़ाम ते न आहियो पहुता जो मूं रब खे नफ़ो ॾेई सघो। तव्हां सभु अल्लाह जा मुहताज आहियो। या इबादी लौ अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम कानू अला अत्क़ा क़ल्बि रजुलिन वाहिदिन मा ज़ाद फी मुल्की शैया, ए मुंहिंजा बानो जेकॾहिं तव्हां सभु इंसान सभई जिन्न सभु जा सभु नेक ऐं परहेज़गार थी वञो, सभु जा सभु नेक ऐं परहेज़गार थी वञो, फरमायो मा ज़ाद फी मुल्की शैया, मूं रब जी बादशाह जे अंदर इज़ाफ़ो नथा करे सघो। तव्हां ईअं सम्झो त असां नेक आहियूं, असां अल्लाह जी बादशाह में शायदि इज़ाफ़ो करे सघियो थे न। फरमायो उहो तव्हां जेको अमल कंदो तव्हांजे फ़ाइदे जे लाइ। जेकॾहिं सभु जा सभु बद थी वञो, फरमायो तॾहिं बि मुंहिंजी बादशाह जे अंदर कमी नथा करे सघो। या इबादी लौ अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम क़ामू फी सईदिन वाहिदिन सुम्मा सअलूनी लअअतैतु कुल्ल इंसानिन मसअलतहु, फरमायो मुंहिंजा बानो जेकॾहिं तव्हां सभु जा सभु इंसान सभु जा सभु जिन्न जेके फौत थी विया, जेके बाद में ईंदा, जेके मौजूद आहियो, फरमायो सभु जा सभु हिकिड़े मैदान में बिही करे मूंखां सवाल कयो, मूंखां सवाल कयो। लअअतैतु कुल्ल इंसानिन मसअलतहु, फरमायो हर शख्स जे सवाल खे मां रब पूरो कर। इते तौहीद जो नुक़्तो समझो। असां दुनिया जे अंदर खोड़ सारा पीरनि खे मञूं था, फलाणे पीर ते जेको पीर आहे उन पीर खे घणी ॿोलियूं ईंदियूं हूंदियूं, वधि में वधि 5 असां चऊं, इंग्लिश भी अचेसि, फारसी भी अचेसि, अरबी भी अचेसि, सिंधी भी अचेसि, सराइकी भी अचेसि, उर्दू भी अचेसि, 5 को 10 ॿोलियूं। दुनिया के अंदर घणी ॿोलियूं थियूं ॻाल्हाए वञनि, कई ॿोलियूं, हज़ारे ॿोलियूं थियूं ॻाल्हायूं वञनि। उन्हनि सभिनी ॿोलियुनि खे सम्झण इन्हनि पीरनि जो कमाल कोन्हे। पहिरीं ॻाल्हि त ॿुधी कोन था सघनि, ॿुधी नथा सघनि, पर जेकॾहिं ॿुधनि बि त सम्झी नथा सघनि। जेकॾहिं सम्झंदा ई न त सवाल खे पूरो कीअं करा। इहा रब्बुल आलमीन जी ज़ात जी अज़मत आहे जो दुनिया जे अंदर जेके भी ॿोलियूं आहिनि
वो तखलीक ही रब कयूं आहिनि, तखलीक ही रब कयूं आहिनि। उन्हनि ॿोलियुनि सभिनी खे सम्झणो वरी उन्हनि जे मुताबिक़ अदा करणो इहो रब्बुल आलमीन जो कमु आहे। मां हिकिड़ो इंसान आहियां, मूंसां 5 माण्हू ॻाल्हाइनि, हिकिड़ो अरबीअ में ॻाल्हाए, हिकिड़ो फारसीअ में, हिकिड़ो सराइकीअ में, हिकिड़ो उर्दूअ में, हिकिड़ो सिंधीअ में, ऐं 5 जो टॉपिक अलॻि हुजे, 5 जो टॉपिक अलॻि हुजे। मां चयो यार हिकिड़ो ॻाल्हाए ॿिया सभु चुप कयो, भले मूंखे सम्झ में अचे। मां चयो हिकिड़ो ॻाल्हाए ॿिया सभु चुप कयो, हिकिड़े जी मां ॻाल्हि सम्झां। इंसान जे अंदरि इहा ताक़त ई कोन्हे का सभिनी ॿोलियुनि खे सम्झी सघे ई कोन्हे का। त यकदम रब्बुल आलमीन जो चैलेंज आहे त जिन इंसान जेके गुज़री विया, जेके बाद में ईंदा, जेके मौजूद आहियो, सभु जा सभु हिकिड़े मैदान में बीही करे मूंखां सवाल कयो। सभिनी जे सवाल खे मां पूरो बि कंदुमि, सभिनी जे सवाल खे मां रब सम्झंदुमि। इहो तौहीद जो नुक़्तो आहे, इहो रब्बुल आलमीन जी ज़ात जी अज़मत आहे। ऐं फरमायो सभिनी जे सवाल खे पूरे करण खां बाद में मा नक़स मिम्मा इंदी कमिस्लिल मिखयत इज़ा उदखिल अल-बहर। फरमायो सभिनी जे सवाल खे पूरो करण खां बाद में भी मुंहिंजे खज़ाननि जे अंदरि एतिरी भी कमी न ईंदी जेतिरी सुईअ खे समुंड में दाख़िल कयो। मुंहिंजो खज़ानो एतिरो आहे, एतिरी भी मुंहिंजे खज़ाननि जे अंदरि कमी न ईंदी। फरमायो या इबादी इन्नमा हिय अअमालुकुम उहसीहा लकुम। ए मुंहिंजा बानो, ही तव्हांजा अमल आहिनि, मां रब तव्हांजे अमलनि खे महफूज़ कयां थो। फमन वजद खैरन फलियहमदिल्लाह। जेके भलाई अता कई वञे उहो अल्लाह जी तारीफ़ बयान करे। वमन वजद गैर ज़ालिक फला यलूमन इल्ला नफ्सहु। फरमायो जेके क़यामत वारे ॾींहुं भलाई न मिले, शर मिले, बुराई मिले, फरमायो उहो शख्स सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजो पाण खे मलाल करे। रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी मुस्लमाननि खे रब्बुल आलमीन की ज़ात के जी अज़मत के समझण की तौफीक अता फरमाए, रब्बुल आलमीन की तौहीद के समझण की तौफीक अता फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।